नाज़रीन ख़बर शामिल कंदा कानपुर महर में जरगो नाहे कयो कूड़ो इल्ज़ाम लगायो वियो आहे। ॻोठ हाणे प्रेस क्लब पहुची जरगे करण जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। ॻोठ म्याणी महर वासी अली मोहम्मद उर्फ भुट्टो महर, मंज़ूर महर ऐं सुभान अली महर प्रेस क्लब कानपुर महर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असांजे ॻोठ म्याणी महर जे रस्ते ते जवाबदार यासीन महर, चंदन महर ऐं ॿियनि कब्ज़ो करे वण वढाए छॾिया आहिनि। जॾहिं त यासीन महर पंहिंजी ज़ाल भागुल वठी करे पुलिस वटि असांजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हुननि चयो त असां को बि जरगो न कयो आहे, असल मामिलो ॻोठ जी घिटी जो आहे। हुननि चयो त IG सिंध, AIG सखर, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजी घिटी तां कब्ज़ो ख़तम कराए वढियल वण वापसि कराया वञनि। जरगे जा कूड़ा इल्ज़ामनि जे इंसाफ़ भरी जांच कराई वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।